तंगाणी में म्युनिसिपल मुलाज़िम पघारूं न मिलण ख़िलाफ़ ॿार विकिरो करण ते मजबूर थी वियो। म्युनिसिपल मुलाज़िम अली अकबर शेख बस स्टॉप ते ॿार विकिरो करण जा होका ॾींदो रहियो। हिन मौक़े ते अली अकबर शेख दाहींदे चयो त हू दिलि जो मरीज़ आहे, हर महीने इलाज लाइ वेंदो आहे। संदसि चवण हो त टाउन ऑफिसर मुमताज़ पार 5000 रिश्वत न ॾियण तां पघार बंदि करे छॾी आहे, जंहिं सबबि संदसि घर में ॿार बुखूं काटे रहिया आहिनि। हाणे मूंखे चेकअप कराइणो, मां वियुमि पघार वठण त पघार ई न आहे। टीएम ॾे वञा, उहो चयईं तुंहिंजो मसइलो हल थींदो। हाणे मसइलो हल थींदो, हे जो पैसा घुरंदो आहे, मां काॾे वञा? हा महीने ते थी 5000 हर शेख ॾींदा अथसि। इहे मुड़ुस माण्हू न आहिनि, अलाह जे आसरे निकितो आहे। हा भाउ, सॼनि खां घर अचे, ऑफिस अचे त 100 रुपयो तूं ॾे चांहि जो, 100 उन खां वठे, सॼनि खे धोतियूं वेठो आहे, केरु मालिकी नथो ॾिनो आहे। टीएम साहिब खे तव्हां ॾेई आयो आहे, मां चयोसीं मसइलो हल कर, मालिकी कर, न त असांखे बाबा छॾ, न त असां हड़ताल कयूं, हो जो मसइलो हल कयूं। हिते वरी हर महीने हिनखे पैसा ॾियूं त पोइ असांजी पघार थींदी आहे। अली अकबर मुतालबो कयो त संदसि पघार बहाल करे खेनि फाका कशी खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk